कटौती, पेंशन कटौती, ईयर अलाउंस, ईयर अलाउंस, ईयर अलाउंस, ईयर अलाउंस, हिंदी प्लाई लाइंस, हिंदी प्लाई लाइंस, हिंदी प्लाई लाइंस, उस्ताद इताद, उस्ताद इताद, एटीएलएफ, एटीएलएफ, ये उस्ताद। उस्ताद उहा शइ आहे हर ड्यूटी करण लाइ तयारु आहे ऐं करे ॼाणे थो। भले डीसीअ खे चओ त तूं अची त ड्यूटी करे ॾे। हाई क्लास जा डॉक्टर असां दादा अचनि जेके पंहिंजो प्रिज़ाइडिंग ऑफिसर थी था अचनि, ख़ुदा जो कसम पघर पियो वहे। असां प्राइमरी उस्ताद आहियूं, उहे हुननि खे सम्झाइण थो सही हीअं कयो। इहा वॾी ॻाल्हि कान्हे। हू पंहिंजे पाण खे अलाए छा था सम्झनि। पाण ॾींहं में मुंहिंजी ड्यूटी लॻी पंहिंजो क़ाइदे वांगुरु यूनिवर्सिटी जो लेक्चरार हुयो। मुंहिंजो ॾिसूं त सही मुड़ुस में वज़न केतिरो आहे, न त हीअं ॿाहूं ॿधियूं न। अब जेको ख़र्च चओ, जेको ॾंड चओ भरियां थो रुको मूंखे करे ॾियो। असांखे वधि में वधि अधु कलाकु मुनो लॻो। इहा ॻाल्हि कोन्हे। उस्ताद असां तमामु बहितरीनु क़िस्म जा हिकिड़ो ईअं सम्झो त सिख्या ॾींदड़। त हाणे ही जंग जेका आहे के हिकिड़े फ़र्द जी कान्हे। जंग आहे पंहिंजे वजूद जे बका जी जंग आहे। जेकॾहिं माण्हू जहिड़ो आहे त हर चुर पूरो करे सघे थो, हर ज़रूरत पूरी करे थो। जेकॾहिं माण्हू डेडा ख़तम आहे, कुझु बि कोन्हे। ही जंग उहा अथव। ही तव्हांजे बचनि जी जंग आहे, ही तव्हांजे वजूद जी जंग आहे, ही तव्हांजी जेका पेंशन कटौती आहे उन जी जॻह त चादर जेका हूंदी आहे उहा तव्हांखां छिनी वई आहे। उन खे जेकॾहिं तव्हां महफ़ूज़ करे सघो था, हींअर निकिरंदो ॿाहिरि तॾहिं महफ़ूज़ थींदो। असां ख़ासि करे उस्ताद असां स्ट्रेंथ में ताक़तवर आहियूं। असीं स्टेक होल्डर बि आहियूं। ऐं सदाईं जॾहिं बि तहरीक हलंदी अलायंस जी, तॾहिं जेको आहे सो अॻुवान में असांजा थींदा आहिनि, चेयरमैन में असांजा थींदा आहिनि। उन जो मक़सदु इहो आहे, सभु ॿिया त असांजी पावर वधीक आहे, असां ताक़त वधीक आहे, ऐं असां हिमत जी जाखोड़ी माण्हू आहियूं, ऐं रोड रस्तनि ते असां हलण वारा आहियूं, ऐं जेको आहे शेल खाइण वारा आहियूं, ऐं ॿिया वाटर कैन खाइण वारा आहियूं। असां दिली सघ पाए ऐं करे ॾेखारींदा आहियूं। एटीएलएफ सभई असां पेट्रोल जे प्लेटफॉर्म ते बीठा आहियूं। एटीएलएफ सभिनी जी माउ आहे। असां चवंदा आहियूं, चऊं था हींअर बि, पर पेटीएलएफ सदाईं जेकॾहिं असां हुनखे माउ सम्झूं था त पेटीएलएफ असांखे माउ जो दर्जो ॾिए बि थी, ऐं जॾहिं बि असां ते ॾुखियो वक़्तु आया पंहिंजी माउ असांखे सेड़ गॾु कंदी आहे। अॼु पेटीएलएफ जो प्लेटफॉर्म आहे जेको पाण गॾु थिया आहियूं। अॼु पाण ते ॾुखियो वक़्तु आहे, माउ दाहूं करे पई। उन लाइ असां चऊं था त जेतिरा बि दोस्त आहियो, जेतिरा बि आहियो, हींअर इहा ॻाल्हि छॾे ॾियो, हींअर ज़हन मां ई कढी छॾियो त साईं ईंदो फलाणो ईंदो। न, हींअर 100% हर माण्हू खे निकिरणो आहे। जेकॾहिं पंहिंजे बचनि जो मुस्तक़बिल चाहियो था, जेकॾहिं पंहिंजी ओढ़ाए परे ज़िंदगी खे जेको महफ़ूज़ करणु चाहियो था त निकिरो ॿाहिरि। हिन वक़्तु कंडीशन आहे, जेकॾहिं जी 90,000 रुपया दोस्तनि जी कुझु रिटायर थी विया हूंदा, जेकॾहिं जी 90,000 रुपया पेंशन ठही हूंदी त 31 जुलाई खां पोइ हुनजी 60,000 रुपया। असां उस्ताद माण्हू असां हैंड टू माउथ आहियूं। असां कमाईंदा आहियूं, खाईंदा आहियूं, महीनो साफ़ कंदा आहियूं। कहिड़े उस्ताद जी बिल्डिंग ठही पई आहे, कहिड़े उस्ताद जी जेको आहे माड़ियूं ठही पियूं आहिनि। उस्ताद वीचारो साफ़ सुथरो आहे, ऐं सभु को इन करे पैगम्बरी पेशे में ईंदो आहे त साफ़ सुथरो बहितरीनु उस्ताद जेको आहे पेशो आहे। थधी छांव ते वेंदा आहियूं, पंहिंजे बचनि खे तालीम ॾेई उन ज़ेवर जे रस्ता ऐं मुल्क जी क़ौम जी जेका हिकिड़ो संवारींदा आहियूं। त इन करे उन जाइ ॾींदा आहियूं। त कंहिंखे इलाइक़ा एतिरा पैसा भरे जेको आहे या खपनि में अची घेरियो पियो आहे। 50+ खां पोइ माण्हू बीमारियुनि में घेरियो पियो आहे। उन खां पोइ असांजा ख़्वाब हूंदा आहिनि, हिकिड़ी प्लानिंग हूंदी आहे त भई असां रिटायर थींदासीं। यार 25 लख रुपया घणा आहिनि छा? 25 लख रुपया रिटायर माण्हू खे मिलंदा आहिनि। 25 लख मां सम्झां त मां प्लाट बि कोन मिलंदो, दौड़ में त प्लाट मिले ई नथो।